नाज़रीन, सखर मां हफ़ीज़ुल्लाह शरी जी रिपोर्ट मुताबिक़ रोहिड़ी जिले के मेमण मोहल्ला में 2 ॾींहं अॻु मोटरसाइकिल चोरी की कोशिश दौरान एक मुबैना चोर शहरिन हथां पकड़जी वियो, जॾहिं त संदसि साथी मौके तां फरार थियण में कामयाब थी वियो। शहरिन पकड़ियल जवाबदार के पुलिस हवाले कंदे वाक़े जो केस दाख़िल करे सख़्त कानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। हुन सिलसिले में मेमण पाड़े जे रहवासिन मीडिया आॾो दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त पकड़ियल चोर जा वारिस गुज़रियल रात इलाइक़े में अची करे धमकियूं ऐं हुल हंगामा कंदा रहिया। रहवासिन मूजिब जवाबदारनि जे वारसनि पारां चयो वियो त मोटरसाइकिल चोरी कई आहे, को खून त नाहे कयो ऐं केस त हथ खणण लाइ दबाव विधो वियो आहे। रहवासिन पुलिस जी आला अख्तियारनि समेत SSP सखर खां मुतालबो कयो आहे त रोहिड़ी शहर में अमन अमान जी सूरत हाल के बेहतर बनाए चोरनि ऐं ॾोहारियुनि खिलाफ़ बिना कंहिं दबाव जे कार्रवाई कई वञे त जीअं रोहिड़ी जा शहरी सुख जो साह खणनि ऐं खेनि तहफ़ुज़ मिली सघे।